الحمد لله وهو الله في السماوات وفي الأرض يعلم السماوات. أستغفر الله الذي الحمد لله الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله. الحمد لله الذي خلق السماوات والأرض وجعل الظلمات والنور ثم نشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله الذي أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والنجم إذا غوى ما ضل صاحبكم وما غوى وما ينطق عن الهوى إن هو إلا وحي يوحى علمه شديد القوى ذو مرة فاستوى وهو بالأفق الأعلى ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شريف. اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وصحابه وأزواجه وآل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين
या रब्बे सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अग़वालि मुक़तहिम। क़ुर्ब मूसा और है क़ुर्ब मोहम्मद और है, क़ुर्ब मूसा और है क़ुर्ब मोहम्मद और है, तूर सीना और है तूर सीना और है, अर्श मुअल्ला और है, खुद जाना और है खुदा का बुलाना और है, हुस्न यूसुफ और है हुस्न मोहम्मद और है। अज 9 फरवरी सन 2022 17 रजबुल मुरज्जब 1443 हिजरी खमीस जी रात कंबर जे लग दफर शहर में बरादर अजीज हाजी अब्दुल वहाब साहब आयो न जा बिरादरान अब्दुल रज़ाक साहब, ज़ोहेब अहमद साहब, सफीर अहमद साहब, ये सालियानो प्रोग्राम खैरात फी सबीलिल्लाह जो एहतमाम भी थींदो आहे। अल्हम्दुलिल्लाह हिन साल मेराज मुस्तफा जो भी जलसो थियो। मगरिब का वठी अवां उलमाए कराम जी ज़बान मां अल्लाह पाक जो पाक कलाम ॿुधी रहिया हो। तकरीर जे शुरू करण खां अॻु में हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ा जमा सगोरीअ खे जेके ॿार दोस्त हिटनि में बीठा आहिनि फज़ूल आहे। कुरान जो वाइज़ मदीने वारे सईद जो शान आहे, चओ मोहम्मद मुस्तफा जो शान वधे, दफर जे मुसलमान जो ईमान वधे। ऐं आलिम सगोर हिकिड़ो कोई थिए चङो थियो देर आयो न त मां बा गरीब माण्हू मिस्कीन बीमार बि चाची अब्दुल रज़ाक जो तो पूरो पूरो इरादो हो तो तोखे आखिर में ॾींदा आलिम सगोर न पहुता मां हलियो आयुसि अब अटक न ॾियो ॿार हिनजो एॾो डाउट वॾो आहे जो हिन पप्पू को साउंड को हिन जो वधो टक हिते तो ॿुधण कुरान पढ़ण सुन्नत आहे पर कुरान जो ॿुधण फर्ज़ आहे। जी नमाज में न ॻाल्हाइबो आहे न ये कुरान जे वाइज़ में भी न ॻाल्हाइबो गुनाह ॻाल्हि सम्झ में अचे त अल्हम्दुलिल्लाह न अचे त माण्हू पासो वठी रोड ते परे पाणे बस कंदा। दोस्तों ना समझी भी अचो तो बेहतर है छोरा चुप जो मुझे वाइज़ में न करे जाओ सफ़ा मां वॾो मौलवी न आहियां पर मां थोरो शुगर जो मरीज़ आहियां न तंहिंजे करे सफ़ा शांत हुजे दिल जो मरीज़ भी आहियां हवा को मां सरदार आहियां दवा ॾियां मां ग़रीब जो पुटु आहियां बस अर्ज़ु आहे हिकिड़ो सभिनी जमायत खे अल्लाह साईं तव्हांखे बरकत करे ऐं मूंखे पक्का दफ़र जा मुसलमानूं तव्हां जेके भी आया हो न मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे सभु हिन क़ुरान जे ॿुधण लाइ तव्हां इश्क़ रसूल आहे इश्क़ रसूल में आया
छो तो मानी त थी वई आहे सवेर कंहिंखे बि इंतज़ार कोन्हे न मानीअ जो न छा सिर्फ़ इंतज़ार आहे क़ुर और इंशाअल्लाह जॾहिं मजलिस ख़त्म थींदी घर हलंदासीं त ख़ाली न हलंदासीं अल्लाह जी रहमत सां माला माल थी करे हलंदासीं दफ़र जा मुसलमानों वाइद शुरू करण खां अॻु में मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे हूअं त असांजे मथां हक़ आहे मिठड़े मोहम्मद अरबी सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त जॾहिं हूअं त हक़ आहे त हुज़ूर जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ो हक़ आहे असांजे मथां पर जॾहिं मुंहिंजे साईं जो नाम नामी इस्म गिरामी ॿुधो त हाणे असांजे मथां वाजिब आहे माना फर्ज़ आहे त मदीने वारे जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ियो ॿियो न त कम अज़ कम एतिरो त पढ़ो सल्लल्लाहु सभु पढ़ो ॾाढा पढ़ो ॾाढो बराबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़ो पढ़ंदो 10 दफ़ा रहमत 10 दफ़ा पढ़ंदो 100 दफ़ा रहमत थोड़ो सन्नो करे दोस्तों मुझे मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सगोरो चे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि मुझा साईं मां जॾहिं दुआ घुरंदो आहियां न उन में हिकिड़ो हिसो तव्हांजे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहियां बाक़ी 3 हिसा मां अल्लाह साईं खे पंहिंजो अर्ज़ु कंदो आहियां नबी साईं फरमाए जज़ाकुमुल्लाह ahsanal जज़ा अल्लाह तोखे जज़ा ख़ैर अता फरमाईंदे और वधाईंदे त अल्लाह वधाईंदे चीज़ ही हाणे जॾहिं दुआ घुरंदुमि त ॿ हिसा तव्हांजे मथां दुरूद शरीफ़ 2 हिसा पंहिंजा कम अल्लाह पान फरमाए जज़ाकुमुल्लाह ahsanal जज़ा अल्लाह तोखे जज़ा ख़ैर अता फरमाए वधाईंदे त अल्लाह वधाईंदे चीज़ हाणे जॾहिं दुआ घुरंदुमि 3 हिसा तव्हांजे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदुमि हिकिड़ो हिसो अल्लाह असांखे पंहिंजा मसइला बयान कंदुसि पान फरमाए जज़ाकुमुल्लाह ahsanal जज़ा पुट वधाईंदे त अल्लाह वधाईंदे नथा चओ होरियां था चओ साहब ये चयो मुंहिंजा सोना कुर्बान वञा अबुआ मां घोर कयां हाणे जॾहिं मां दुआ घुरंदुमि न उन में ॿियो कुझु बि न सिर्फ़ तो मोहम्मद जे मथां दुरूद व सलाम पढ़ंदुसि पोइ साईं छा चयसि पुट हाणे जॾहिं रुॻो दुरूद शरीफ़ मुंहिंजे मथां पढ़ंदे न त हाणे अलाह खां कुझु बि न घुरजांइ बग़ैर घुरण जे सभु मसइला हल करे छॾी दुरूद वारी शइ असां कॾहिं बि दुरूद कान चलियो जेतिरो वणे बि पढ़ो कई बि मुक़रर न कयो जेॾी महिल दिलि चावाई बसि तुंहिंजी ज़बान ते सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ंदे न अंब जे ॾियारे मोहम्मद करीम जे वेझो बि थींदे ऐं शफ़ाअत जो बि हक़दार तूं थींदे असां कॾहिं नबी साईं जे मेराज जो महीनो ये महीनो रजब जो सब महीना अल्लाह जा पर अल्लाह तुझे मुझा मिठा मोहम्मद हिकु मां पंहिंजे लाइ चूंडियो आहे हिकु तुंहिंजे लाइ चूंडियो आहे हिकु तुंहिंजी उम्मत लाइ चूंडियो नबी साईं पर रजब अल्लाह जो महीनो शाबान मां मोहम्मद अरबी जो महीनो आहे रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो बुधो दोस्तों जन्नत में करना जो नालो रजब पानी माखीअ खां वधीक मिठो खीर खां वधीक सफ़ेद मखण खां वधीक नरम वकरो तीर वांगुरु गप मुश्क ऐं अंबर जी जेको बि माण्हू हिन रजब जो हिकिड़ो बि रोज़ो रखंदो न अल्लाह पाक उन बाने खे रजब नार जो शरबत ज़रूर प्यारी जंहिं 7 रोज़ा रखिया जहन्नम जा 7 दरवाजा बंद जंहिं रजब जा 8 रोज़ा रखिया अल्लाह जन्नत जा 8 दरवाजा खोले छॾिया हदीस बाकी में जंहिं 18 रजब जा रोज़ा रखिया वो मुनादी आवाज़ तो ॾे त बाना अल्लाह तो फरमासा सभु तुंहिंजा गुनाह माफ़ कयासीं हाणे नए सिरे मां शुरू कर केॾो बरकत रजब में 3 वाक़िया पहिरियों त रजब में उन माण्हूअ जी वफ़ात आहे जेको कातबल वही आहे जेको मदीने जे मीर जो सालो आहे हादिया महदिया जा लफ़्ज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अल्लाहुम्मा जालो हादिया महदिया
22 रजब ते उन जी वफ़ात आहे जंहिंजो नालो आहे अमीरुल मोमिनीन सय्यदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह। ॿियो रजब जे महीने में उन हस्तीअ जी विलादत जेको मदीने जे मीर जो बिरादर फातिमा जो घोट हसन हुसैन जो बाबो आहे असां देवबंद जो मुर्शिद आहे जंहिंजो नालो अलीउल मुर्तज़ा शेर खुदा। टियों रजब जी 27 जी रात अल्लाह साईं मिठे मोहम्मद खे पंहिंजो मेराज कराए दीदा। मेराज कॾहिं थियो केड़ी महिल थियो छो थियो छाजे करे मेराज जो 27 रजब जी रात मक्के पाक में नबूवत जे 12 साल नबी से नबूवत जो ऐलान कियो पो काफर नबी से जे अगे में चौदा मोहम्मद तू सच्चो मोहम्मद तू अमीन मोहम्मद तो जड़ो सोनो असा डिठो ही ना अखलाक में आला इल्म में आला हुस्न में आला जमाल में आला कमाल में आला ॾाढो सच्चो आ एडो सच्चो आ जो तो जड़ो सच्चो थी न तो सके असा जो अखियूं कुली थी सकंदियूं पर मोहम्मद तुझी ज़बान कदे भी कुली नथी थी सकती। छोकरा चुप न था कयो अकुल से को बटरा बुधो बुधो जेड़ो जेड़ो काफरन मक्के जे मुशरिकन मोहम्मद सां जेड़ो कयो ॾाढो वञे त पत्थर हणस चऊं चरियो मजनून शायर नबी सिंह काबे जे अंदर नमाज पिया पढ़न अबू जहल वारा ॾिसन पिया नमाज केॾो बड़े टाका पिया ॾियनि पोइ हिकिड़े खे जहिड़े ऊठ मोह पियो अथई उनखे चीरे वञ त उनजो ओझ कढी ओझ कढी सजदे में विया ओझ मथो ओझ एॾो ॻरो हो जो साईं जन उथी न पिया सघनि सजदे में आया की काफर हिक ॿिए खे टहक ॾेई खिलनि साइण फातिमा उमिरि जी नंढी हुई उनखे ख़बर पई उहा आई जे बाबा साईं जे मथां जेको ओझ पियल हो न परे करे काफरनि खे बेशर्मो शर्म नथो अचे मुंहिंजे बाबा जे मथां ओठ जा ओझदा जहिड़ो तरह जो जॾहिं मोहम्मद जे मथां क़ुर नाज़िल थियो हे कुरान लतो काफरन नबी सही दा झेड़ो क्यों अग में न हो ताजी माना त मक्के जा मुशरिक मोहम्मद जा दुश्मन न हा कुरान जा दुश्मन हाने भला सवा बिन कजू बकरी चोराई रोट पूरी ना मानू मारी ना असा के मानू सोदा कावड़ दे असा दे लकब गलत नबी से के न मजीदान अली के न मजीदान इमाम ने के न मजीदान पीरन फकीर के न हेड़ा ने कटड़ू ने असा को पर बेन के नीसी करे मानू कार के भी चुमी दा जने हथ दा बदन असा के नीसी करे मुंह हेड़े दा कन अब असा चोरी कई अब असा मानू मारी ना असा न मानू मारे वहां डॉक्टर खालिद महमूद रहमतुल्लाह अलैहि के तमा मस्जिद में नमाज में शहीद कयो असा सब्र छो तो हुसैन जी जमात असा करबला में हुसैन सही सब्र और इहो भी कई सेन में न हुजे त सभा डजन था वेण न ईंदो अथनि असां विढ़ंदा न आहियूं जे विढ़ंदा ईअं आहियूं विढ़ण वरी असांजो अहिड़ो अथव अहिड़ो असां विढ़ंदा आहियूं जीअं अमेरिका ईअं टपड़ छॾे भॼी वियो वेण बि ईंदो पर असां सब्र असांखे डॉक्टर शहीद रहमतुल्लाह अलैहि सब्र जी तालीम ॾेई पर असांखे तालीम सब्र जी मुठ खां मदीने जे मीर खां मिलियल ॿुधो ॿुधो ओ दोस्तो असांजे माण्हू चवंदा कावड़िया वहां बि क़ुर था पढ़नि असां क़ुर न पढ़ूं कुतो मिलो हिलालो कयूं त असांखे बि घटा ई छेला मिले हा साईं जमी में वई फतवा ॾे न रोज़ में ॿधियल हुजे ॾेई वञे छेला पर असां ॻाल्हि था कयूं क़ुर जी असां ॿियो कुझु न ॾिठो आहे अल्लाह जो क़ुर नबी से के दुख ॾिनो ॾाढा ओ मदीने जे मीरा बिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो मुजा उम्मतियो जने ताके दुख अचन तकलीफूं अचन दीन इस्लाम जे करे ताके मानू पत्थर गारियूं ॾियन
या अबो जुदा थी वने व अमर जुदा थी वने व बच्चा जुदा थी वजन पो तव्हां मां मोहम्मद करीम जे तकलीफ़ुनि खे ॾिसजो पो तव्हांजा दुख ऐं ग़म लही वेंदा छो त पाण फरमायो सवा लख नबीअ जूं तकलीफ़ूं हिकिड़े पासे मां मोहम्मद करीम जूं तकलीफ़ूं ॿिए पासे हीअं विझी करे तो रखंदव त बि मां मोहम्मद करीम जूं तकलीफ़ूं वधी वेंदियूं हुज़ूर फरमायो जॾहिं मां जे पेट में हुयुमि 6 महीननि जो रब करीम मुंहिंजो बाबो पाण ॾे घुरायो मां ॼायमि त यतीम हुयुमि यतीम मुंहिंजी अम्मा ग़रीब अमड़ खे एॾी ताक़त घी जो दिए में तेल विझ हुजूर फरमायो जॾहिं मायूं तायूं ॿार खणण आयूं मूंखे यतीम समझी करे छॾियूं पियूं वञनि चवनि पियूं त यतीम छॾे ॾियोसि पैसा न मिलंदा ग़रीब दाई हलीमा मां खे खयो हुजूर फरमायो जॾहिं मां 6 साल जो थियुमि मुंहिंजी अमड़ मां खे वठी वई बाबा साईं जे क़बर मुबारक ॾेखारण वचू थी वञे पर अम्मा हलीमा के इन शर्त ते ॾिने हलीमा थोड़ो सनो कर डबलिंग घड़ी डबलिंग पूरी सारी करे त ॻाल्हाइण त इन शर्त ते पुट ॾींदी मां जॾहिं 6 साल जो थे त पोइ मोटाए खणी अचां त मां मोहम्मद खे पंहिंजे बाबे जी क़ब्र ॾेखार आमना साईं कल ॾिनो हलीमा साईं खणी वई इहो वाक़ियो वॼो 6 साल थिया घुमण जहिड़ो थियो हलीमा खणी आई आमना तुंहिंजो पुटु घुमण जहिड़ो अम्मा हलीमा दी चवे उम्मे ऐमन खे ऐमन तैयारी कर मोहम्मद खे भी तैयार कर नंढड़ो काफ़िलो मक्के का हलो ख्वाजा अब्दुल मुतल्लिब चवे तो आमना जी मुंहिंजा बब काले थी वञे बाब मोहम्मद करीम खे पंहिंजे अबे जी क़ब्र ॾेखारे अच ख्वाजा अब्दुल मुतल्लिब चवेसि तो आमना मोहम्मद जी भारत अथई आओ मुंहिंजा बब हलंदे हलंदे हुज़ूर तो फरमाए मां 6 साल जो हुयुमि अमड़े बाबा साईं जे क़ब्र ते पहुती मता भी चए थी अस्सलामु अलैकुम या अब्दुल्लाह ए अब्दुल्लाह मुझा सलाम कबूल कर अब्दुल्लाह तो चयो तमाम मोटदुम इंतजार कजाए अचण जो बुधी इस्तकबाल कजाए इंतजार भी कयो में खबर पई त काफिला मोटा जन दरवाजे ते भी करे मां तो जो इस्तकबाल कयो पर तू ना अब्दुल्लाह तुझी अमानत मुझे पेट में हुई अल्लाह तो के पुत्र ॾिनो जंहिंजो नालो मां मोहम्मद रखियो अजो न जीव मिल 6 साल थी तई तुझे क़ब्र जे मथां भी करे वो भी सलाम तो चवई अब्दुल्लाह क़ब्र मां त उथ पंहिंजे पुट खे त ॾिस अल्लाह तो के केॾो सोणो पुत्र ॾिनो उथी मोहम्मद करीम जूं अखियूं त ॾिस मोहम्मद जा चपड़ा त ॾिस पंहिंजे पुट जो नक मुबारक त ॾिस चेहरो त ॾिसेस घुमण त ॾिसेस अल्लाह अल्लाह हाय मुझे साईं जी अम्मा हुजूर जे अखियुनि जो बयान भई करे पर खुदा करीम हिन कुरान में लोहे महफूज़ में पंहिंजे सोणे नबी इमामुल अंबिया जे अखियुनि जी तारीफ़ कई फरमाई त मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा हुजूर जे चपण जो बयान वलिसान शबतईन हुजूर जे ज़बान जो बयान ला तो हर एक बिगी लिसान कलिता जल बिगी हुजूर जे चेहरे जो बयान वद्दुहा वद्दुहा वल्लैल इज़ा सजा रब तो फरमाए कसम तुझे चेहरे जो कसम तुझन कारण वारन जो हुजूर जे सीने जो बयान कुरान में अलम नशरह लक सदरक आओ मुझे साईं जे उचिया जो बयान ववाना आओ का विज़रक हुजूर घुमे तो अम्मा आमना दी चए ओ अब्दुल्लाह पंहिंजे पुट
मोहम्मद जो घुमण जो अंदाज़ ॾिस रब तो फरमाए ला उक़सिमु बिहाज़ल बलद कसमा इन इशारा मके जो जबे मुझो हबीब मुझो जानी मुझो पिरी मुझो सोनो पियो घुमे रब तो फरमाए व वालिदी व मा वलद कसमा मके उन मां जो जब मुझे सोने मोहम्मद के जड़ो अब्दुल्ला उठी कब्र में तो उठी पांच पुत्र के दनिस नबी से फरमाया मुझे मारो है बुधो बुधो मुझे मारो है ननड़ो यो सुवनी अमन के भागरो पातो बुधो बुधो मां मोटी दो अम्मा चोबईरो अम्मा चोबईरो ए नबी से जी अम्मा कुरानी थो रही जने दुनिया चली आई न नबी साईं जी अमड़े त नबी साईं जी अमड़ जी उम्र ही 17 साल 17 साल जी इतियाओ में अमा चोबईरो हुजूर फरमायो मुके अमड़ चयो पुत्र मोहम्मद या तुझे बाबे जी कब्र थई तू जो बाबो ओने वयो आज ता कोई न मोटो अचो ता हलऊं हुजूर फरमाए मुझे मामा के वठी अॻिते आई बयाबान जंगल उते वेठी अमन चयो पुत्र मोहम्मद हेॾे ता वो डोड़ी वयुसि अमन ॾे अमन मां के बाकुर पातो मां भी पातो अम्मा मां के चुमी ॾिनी गलत अमन मां जा चप पई चुमे अमन मुझो अखियूं पई चुमे अमन मुझा नेण पई चुमे अमन मुझो निरड़ो पई चुमे हुजूर फरमाए मां नंढड़ो हुयुमि अजीब अंदाज में चयो मांस ओ मुझी बिची जी जला मड़े अजो प्यार जो अंदाज नालो नलो अमड़े एडो प्यार छो भई करे अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो मुझी अमर मां के चयो पुत्र मोहम्मद जो भाकुर पाया चुमियो ॾाय हलिया न सकलाया बता केड़ी खबर तुझी अमा तो का मोकलाए वने अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो अम्मा सा मां भी चुमड़ी पयो में वो भी चुमियूं पई दे मां भी चुमियूं पियो ॾियां भाकुर पाई दे चुमियूं ॾींदे मुझी अमर मुखां मोकिलाए वई हुजूर फरमायो मां चो मां सो मुझी बिछड़ी जी जलबड़े बाबा साईं जी कब्र ॾेखारण जे लाइ आई अमड़े मुखां मोकिलाए थी वञे बयाबान जंगल में अमा मां कंहिंसां मोटी वञा उथ न मदीने वठी हल मके वठी हल हुजूर रोए पयो अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो एक जंग 4 साल जो बचड़ो बयाबान जो परदेस उम्र नंढी अमर जी जुदाई बयाबान जंगल हुजूर फरमायो 4 साल चौथे में अम्मा मोकलाए वई दादा साईं पालियो 8 साल उम्र थी दादा साईं भी मोकलाए वयो ख्वाजा अबू तालिब पालियो पाली दे वडो मुझी उम्र 40 साल थी नुबुवत जो ऐलान कयो में मुझो चाचा ख्वाजा अबू तालिब भी फौत थियो माण्हुनि धक आया माण्हुनि पत्थर आया माण्हुनि चरियो चयो माण्हुनि शाइर पिया चवनि अल्लाह अल्लाह 100 ॼणा मोहम्मद करीम जे दरवाज़े ते तलवारां खणी अची करे बीठो अब्बानो गोॾ छॾायो वॾा दुख आया वॾा कम आया तंहिंजे करे अवां के कम चने पंहिंजनि कमनि खे विसारे मां मोहम्मद जा दुख यादि कंदो पंहिंजा कम लही वेंदव हुजूर फरमायो सदको वञा से पंहिंजा कम यादि न कजो मुंहिंजा कजो मां सब्र कयो तव्हां बि सब्र कयो ॿुधो अल्लाह फरमाए जिब्रील मुझे सोने की काफर तकलीफ अल्लाह फरमाए जिब्रील मुझे महबूब की काफर बनी तकलीफ ॾिनियूं वञ मुझे सोने के वठी आ न वञ मां मेरा जो कराया से मथे घुमाया से सामो विहारे कचहरी भी क्या से मां मोहम्मद के पंहिंजो दीदार भी कराए लगे दुख मुझे सोने जा
न तो जे सुभान अल्लाह। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने कुरान, नारे तकबीर। ओ दोस्तों, साईं जन के अल्लाह फरमा जिब्रील जन्नत सींगारियो, सॼो मेराज बयान न कंदुसि। तहांजे गोठ मां जुमा के हेडो किताब चिठियुनि जो मिलियो, चिठियूं लिखियूं त जवाब ॾींदुमि, खीसे में पई पर जंहिं चिठी लिखी आहे उनखे मुंहिंजो अर्ज़ आहे त अलाह जो नालो अथई, सुवाल कबो आहे त जवाब ॿुधण वारो साम्हूं हूंदो। जेको सुवाल करे, सुवाल तो कयो, तूं वेठो आहे घर, मां वेठो आहियां हिते, पोइ वरी सुबुह तां चवंदे साईं मौलवी त ईअं बात कई हलियो वियो, जवाब नहीं न, साम्हूं ॻाल्हाए न। अॼु चवां थो जंहिं बि चिठियूं लिखियूं आहिनि अचे साम्हूं वेह, मां क़ुरान मां जवाब ॾींदोमांसि। अचे अचे न, छो ॿुधे हिते अचे अबा सुवाल करे तूं हैदराबाद मां वरी जवाब मां हिते ॾियां दफ़र मां। सुवाल करण वारो अबा सुवाल जो जवाब साम्हूं न ॻाल्हाइणो था, सुवाल जो जवाब अची ते बि उथी बि सुवाल करे, चिड़ंदुमि बि न, कावड़बो बि न, हिक हिक चिठी जो जवाब ई ॾींदुसि, छो त देवबंदी आहे, मां जमियत जो टिकी गई सुनी न अचे न। बाक़ी चिठी लिखी नहीं, कंहिं बि मौलवी खे ॾिनो, 4-5 मौलवी वाइस करे विया, ऐं हिकिड़ो वॾो मौलवी रहियल आहे, उन त मुंहिंजी दिस्तारबंदी कराई जॾहिं मां पढ़ियो, वॾा मौलवी सां टामी मां पढ़ी हाफ़िज़ फिल्म, उन ॾींहुं जलसे ते आयो, मुंहिंजो पटको ॿधायईं, मां त ॿार हो साईं वॾो मौलवी, त मां नंढड़ो आहियां सभिनी खां, हे त शुगर मूंखे खणी पीड़े लाइ रखियो आहे हिते, पर मां क़ुरान छॾींदुसि कोन, पर जंहिं चिठी लिखी आहे उहो साम्हूं अची वेह, हिते वेह, ख़ुदा जो कसम आहे हुनखे को बि कुझु बि न चवंदो, का शइ बि न चवंदसि, जवाब ॾींदोमांसि, पाण साम्हूं वेही ॿुधे जवाब ॾींदोमांसि, भॼंदुसि न, ॿुधो रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील जन्नत सीगारियो, जन्नत भई सीगार, जहन्नम जा दरवाजा बंद कयो, आम मोकल, मलाइकन के चओ हलो आसमान ते बीहो, नबियन के चओ हलो नबियो बैतुल मुक़द्दस में हली करे बीहो, मुंहिंजो महबूब थो अचे, यतीम जो यार थो अचे, तव्हां सभिनी नबी जो सरदार पियो अचे। जेॾो वॾो माण्हू हूंदो आहे न, हुनजो इस्तक़बाल बि ओॾो वॾो कमु। अलामा राशिद महमूद अचे ऐं हिते त मुर्ला ईअं इस्तक़बाल वॾो कनि, अब्दुल जब्बार त राशिद महमूद जहिड़ो न थींदो न, ज़ाहिर ॻाल्हि आहे, मुंहिंजो क़ाइदा, मुंहिंजो मोहसिन आहे, मुंहिंजो साईं आहे, हुनजो बाबू असांजो रूहानी बाबू, पर जेॾो वॾो माण्हू हूंदो आहे न, इंतज़ाम वॾो कबो आहे, त मोहम्मद मुस्तफ़ा खां वधीक को वॾो दुनिया में हुयो ई कोन न, वॾे में वॾो माण्हू, वॾे में वॾो इज़त वारो, मान वारो, शान वारो, मर्तबे वारो, इल्म में आला, इल्म में आला, हुस्न में आला, जमाल में आला, कमाल में आला, अखलाक में आला, नबूवत में आला, सारी दुनिया गॾु कयो, नबियन खे मिलायो, पर मोहम्मद जो सभिनी खां मथे आहे। एॾो इंतज़ाम पियो थिए, ऐं तव्हां दफ़र वारा नबी साईं खे घुराए न सघंदा हुई, तव्हां कीअं घुराईंदव, तव्हांखे ताक़त ई कान्हे, मुराद अली शाह खे न घुराईंदव, मोहम्मद त ॿी शइ आहे। हे मुराद अली शाह असांजो साईं, सम्झो था न, खंडु सस्ती सुभान अल्लाह था चओ, अटो बि सस्तो वारे वा साईं अलाह हयाती ॾेई, हाँ अञा सस्ती कर, अञा हाणे खंड जो किलो घणे आहे, न न हाणे 180 में थींदो आहे, असां मरूं तव्हांजे लाइ था, चाहे त असांखे हाणे मां फिकी पीअंदो आहियां त बि वटो गुड़ जो भरे आयो, असांखे न मिलंदी, भली 1000 रुपया किलो ते असांखे चांहि मुननि खे मुफ़्त में मिलंदी, असां तव्हांजे लाइ पिया मरूं। ओ दोस्तों, बस
उसको ये बरोया चंदो अब तो बा चंदा नाराज न थी मोहब्बत जागो था मां 4 कलाक आवाज कंदुम भई ढर ढर कंदुम बाकी जो 4 कलाक कर मुझो कंदुस सुभान अल्लाह बता ही कोई कुछ ना भगा वजो कोन कंदुस तो इंतजाम जेडो वडो मानो इंतजाम भी एडो वडो मदीने जे मीरा मिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब मथे घुरायो रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील जन्नत सिंगार दे दी जहन्नम जा दरवाजा बंद कयो बंद थियो लाग थियो एना रब फरमायो जिब्रील नबियन के जो हलो बैतुल मुक़द्दस में जमा थियो जिब्रील जी रब्बे जलील जन्नत में सवारी काए मुझे विचे मोहम्मद करीम जे दरवाजे दे वज 17,000 नूरानी मलाइका अल्लाह अल्लाह मुझो सही निंद्र पयो हो बरवाए तू अन एक करवाए दैया मौला अली जी भेड़ उम्मा हानी जे घर में बीरवाए दादा हतीम जे अंदर हुजूर निंद्र पयो हो जिब्रील आयो मुझा मौला तुझो नबी निंद्र पयो कियो उतारियांस या रसूल अल्लाह फरमाई ना 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 से लोडड़ो न्यास फरमाई दन जिब्रील जी रब्बे जलील तू सिर्फ नूर जो सरदार पर जने वयो यो नूर ने नार ना बिन खा के नारचन फर्श जो सरदार जिब्रील जी रब्बे जलील पाजा चप खड़ी करे मुझे मिठे मोहम्मद करीम जे पैर जे त्रीसा मिलाई ने मुझो मोहम्मद उठी वेंदो जिब्रील पांजा ये चप खणी विचे मोहम्मद करीम जे मुजी पैर जे चुमीअ सा पैर जे तिरीअ सा ये गल या चप रखया सजन उठी वेठ पर जिब्रील न पियो उथन जिब्रील जी तर्जुमानी कंदे कहीं हीअं चयो न जन्नत के न जन्नत में न जन्नत के गलियों में न जन्नत में न जन्नत के गलियों में जो मजा आया मोहम्मद के कदमे के गलियों में डाडो पान फरमायो तो छागाला छाजी राता जैसे उरूज ए मेराज जी राता वसुल ए विसाल जी राता आशिक के पांजे माशूक सा मिलाण जी रात सजो मेराज बयान न कदो बुधो साईं फरमायो मानू घणा चवंदा आहिनि अल्लाह ओ आशिक मोहम्मद माशूक न चवंदा यो चवण गुनाह छो आशिक कमजोर आहे आशिक मुहताज आशिक मजबूर आ भली बुरड़ो केडो भी कंधार हो अल्लाह मोहताजी का पाक कमजोरी का अल्लाह पाक मोहताजी का मजबूरी का पाक बुधो आशिक पंध कंदो आशिक पंध कंदो ता पंध करे न कुरान देश कबे अबू बकर नबी जे दरवाजे ते आशिक उमर नबी जे दरवाजे ते आशिक सोनो उस्मान नबी जे दरवाजे ते आशिक सोनो अली नबी जे दरवाजे ते आशिक हजरत बिलाल नबी जे दरवाजे ते आशिक सलमान ईरान छड़े मोहम्मद करीम जे दरवाजे ते अल्लाह अल्लाह सवाल को सहाबा बिठे मोहम्मद करीम जे दरवाजे ते तो पाकिस्तान में सिंध में केतरा मानू लखे रुपया भरे वजन था मक्के उमरो मक्के हज मक्के शोध मक्के में मदीने वाला मानू भी उमरे हज जे लाए मक्के ईंदन काबतुल्लाह
काबतुल्लाह मक्के में, सफा मरवा मक्के में, मकाम इब्राहिम मक्के में, आबे ज़मज़म मक्के में, अरफात मक्के में, मिना मक्के में, मुज़दलिफ़ा मक्के में। अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो जने मक्के अचो मां मोहम्मद करीम जे शहर मदीने में अचजो, मां मोहम्मद करीम जे रोज़े जी ज़ियारत कजो। हुजूर फरमायो मौज़ार कबरी फक़द वजबत लहू शफ़ाअती। हुजूर फरमायो जे मां मोहम्मद करीम जी कब्र जी ज़ियारत कई, मां मोहम्मद क़यामत जे ॾियारे शफ़ाअत कंदोमांस। मंज़ार कबरी फक़द ज़ारनी, या भी जे मुंहिंजी कब्र जी ज़ियारत कई जहिड़ो मां मोहम्मद जी ज़ियारत कई। ॿुधो 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 जागो जागो हा हा अरे छोरा अॻे साल भी चोई मां वाइस बंद कयो, तू हर साल अॻे वेंदो पर चवंदो हुयासीं वारो कर जल्दी निकिरो उथ पोयां वे या चुपड़ी करे अॻे साल में नहीं बाक़ी याद अॻे साल चई वारो कर देर थी पर हाणे न छॾींदो मां। हा हाणे छॾींदो जागो था मां जागे वाइस कंदो आहियां, समझो भी सही। खुदा जी ज़ात जो कसम मुझो दिल पर नबी सोनो नबी उठा वुज़ू करे सवारी दे आया सवारी जन्नत मां जो नालो बुराक बरकमा वरतल विजो ही बिजली हुजूर चढ़ अग में भी जेको मलाइको जेको महार वर्जू तो वजी वो नूर जो सरदार हेना भी जने नूरानी पोया भी जने नूरानी सवारी भी नूरानी। अल्लाह अल्लाह वर्जू ता वजने खुदा जी ज़ात जो कसम अख छिब मदीने में वरी दूर सीना जबल वरी बैतुल रहम वरी बैतुल मुक़द्दस जिया जो पहुंचंद भयो सजो मेराज बयान तो कयो सही मोहम्मद ईसा टावरी साहब वेठन वडियूं वडियूं गालियूं मोटियूं मोटियूं बाकी वडो वाइज सजो वाइज मेराज जो मोहम्मद मुराद फरोही जे गोठ में अचजो उते मां मेराज मुस्तफा से बयान कंदुम। अल्लाह अल्लाह साजन पहुंचंद भयो नबी उथी बीठो मरहबा 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 बिल्लख सालिह व नबी सालिह भली आए असा जा भा नबी सालिह भली आए। खुदा जी ज़ात जो कसम सबरी नबियन भी करे मुझे मिठे मोहम्मद करीम जो इस्तकबाल कयो हो। अज लाउन बब्बो जो मज़ो न तो करे खैरा इब्राहिम अलैहिस्सलाम जो मरहबा बिल इब्न सालिह भली है ओ मुझा पुत्र ओ नबी सालिह पुत्र सही न ताके पुत्र छो सडियो पान फरमाई अन दावत इब्राहिम व बिशारत ईसा मा इब्राहिम नबी जी दुआ जो असर है न जो काबतुल्लाह में वादो थी करे बिरी पी पुत्र दुआ घुरी अल्लाह मोहम्मद मुझे पुत्र इस्माइल जी औलाद में पैदा करे ऐं नबी साईं जन जावान हिते विड़ी पियाऊं नूर बशर दे मुला नूरा हो जन बशर जन नूरा जन बशर अरे अचू डारियूं थी वियो चुके जे तारे जड़ो पटको मथे दे गाल समझ में नथी अचे न नबी के न सुञातो हो जे नूरा हो जे बशरा हो जो पान खाइंदो अल्लाह जाने कौन बशर है हो अंग्रेज हरामी चे तो मा चंद्र दे पोतो ए मुसलमानन नबी जे मथा कलमे पढ़वाना पाजे मोहम्मद के न सुञातो अल्लाह ए नूरा अल्लाह बशरा अचो त ताके देवबंदी जमीत उलमा इस्लाम मारा बुदंद मोहम्मद नूरन में आला नूरा बशरन में आला बशरा मुझे लो नाए अब्दुल जब्बार गाल है तो वाह तमा थुक्कू थु निकरन पखर तो चे त बदबूआ ए मुझे मिठे मोहम्मद करीम जे पगर मुबारक में खुशबू है मुझो महबूब साईं सदको वणा से गालाई डहा दवा त मुबारक में नूर जो लाटा निकर दियो नबी साईं जे नूर जेकरे बशरे तो ई आए जे नूर दे अचन त तो के देवबंदी बुधाइन अम्मा आमना फरमाती जाओ त कमरो नूर सा भरजी वियो मको नूर सा चमके पयो
अम्मा फरमाए थी हिया जो नजर क्या त शाम मुल्क जो मारियूं भी निसा भई ये हुजूर जो नूर ओडे छो शाम मुल्क इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी कब्र शाम मुल्क में मुहम्मद जे नूर जी लाद इब्राहिम नबी जे कब्र ते पई रब बुधायो इब्राहिम जे पुट लाइ दुआ घुरी अही ओ मुहम्मद जो मक्के में जायो थयो पर औलाद तुंजी औलाद इस्माइल अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के ब पुट हो मोली साहब सवेरे वाइस करे हो न पोड़ पे देखिए साहब वाइस करे पोड़ पे एकड़ो इसहाक अलैहिस्सलाम बियो इस्माइल अलैहिस्सलाम इसहाक अलैहिस्सलाम जी औलाद मां 18000 पैगंबर घणा 18 इस्माइल अलैहिस्सलाम जी औलाद मां एकड़ो जेको 1.25 लाख नबी जो सरदार आ जंहिंजो नालो सदको जा मिठो मोहम्मद उन्हीं पढ़ो सॼो जिब्रील आज़ान ने नमाज मदीने जे बीर पढ़ाई मुख्तसर कंदो हला साईं जो सफर मथे पर आसमान हेठ वो जो सोनो मत यो आसमान हेठ वो जो सोनो मत यो चौथो पंजो छहो सतो सत आसमान हेठ वो जो सोनो मत जने अरशे मोहल्ला ते बोद असा जो नबी मां मुंड में बुधायो मां 1.25 लाख नबी जो इल्म गड कर मोहम्मद जो इल्म मत अखलाक मत हुस्न मत जमाल मत नबी से सोच जो हुजूर फरमायो मां चेब मूसा नबी जने तूर ते वयो हो रब चेस द फखलना अलैक इन्नक बिल वादिल मुकद्दस तो मूसा जुती ला जाए पहुंच जाए हे रबे वादी मुकद्दस मां रब पान तो गालाया अल्लाह अल्लाह एला जरे मुजो साईं अर्श दे बोद हुजूर फरमाए रब जो अर्श जुती लाए वने पता पहुंच तलायो अल्लाह अल्लाह वाह सोना तुझो शान सदको वने मुझा दिल पर तुझो शान अब्दुल जब्बार तुझो शान बयान करे अल्लाह अल्लाह जुतीला जोरा दो पता आवाज आए सोना जुती न लायो जुती सूदा दो जुती न साईं मूसा के जो चीज फखला ना लईका वादी पाकर जुती लाए अल्लाह फरमाए सोना हो मूसा हो तू मोहम्मद हो मूसा का जुती लेकर ला रही से इन जबल जैसा जो नूर लगे मूसा जो कदम लगे मूसा जी इज्जत वधे अया पर सोना तू जुती सूधो आ तुझी जुती मुझे अर्श के लगे तो मुझे अर्श जो मानो अया मथे थे असा देव असा ना हक अल्लाह उलमा के हिदायत करे जिन उलमा हक उलमा देवबंद के बदनाम क्यों नबी साईं के मजीदा अकुला नंढो बार भी गालता जी ने मजीदो खिलंदो हे दाड़ियूं हे पटका हे दाड़ी जो टैक्स मिलंदो आहे छा के छाजे लाइ रखिया जो मिठे मोहम्मद जी मोहब्बत में रखी हे पटको नबी साईं जी मोहब्बत में पातो आ हे मदरसा हे वाइज हे जलसा हे वटवटा हे माण्हू जो बेणा ताना हर शइ असां जबरदस्त के डाउ अरे जे मिठे मोहम्मद सां मोहब्बत न हुजे हां नबी साईं के न मञो हां त जन्नत जो आसरो ना है अख सां छोड़ो बद अल्लाह तो फरमाए मुझा सोना जेको तुझो ना है वो मुझो भी ना है जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है मुसलमानों समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं नबी साहब मोहम्मद मौला अली के भी न मजीदा है हेड़े हैदरी असा न मजीदा तू मजीदो वाह वाह जो तू अली जो हुक्मदार वाह जो तू अली सा निभायो मौला अली की दाढ़ी हुई न हुई पटको हुयुस न हुयुस मौला अली कुरान वारो हुयो न हुयो मौला अली नमाज पढ़दो न पढ़दो मौला अली मस्जिद में हुंदो या मकान में अकुल सिखो मोहब्बत जी दावा था कयो ऐ जेको असो गाली उमरी तां जी एकड़ी जरी भी मुझे मुर्शिद अली सा नथी लगे जे अली हो हुजूर फरमायल कुरान माली जाने कुरान अली हो हाने त बोल जाए अले खबर ना है हक गोल तो सब सस्तो जे जमात कुरान अली नोट कारे दा बजो साईं माते
हुजूर फरमायो जुती सूदो या से अया मथे अया मथे छो त नबी साईं जो शान वाला मूसा रनियो पियो करे रब्बे अरिनी मां के पंहिंजो दीदार कर केॾो तुंहिंजो आवाज़ मिठड़ो आ तुंहिंजो दीदार दलाए चाहो तो नथा चओ सुभान अल्लाह तॾहिं हो चवंदो आहे तुंहिंजी कावड़ में आ केॾो कुर्ब तुंहिंजो प्यार दलाए चाहो तो तव्हां चओ तो बोली काना तो वो बोली साहब शकूर साईं मोदी सां सुञाणे पवारा के बसई मां ठाहियो आहे अलाए कीअं इहो बि लाशारी चोराए वियो मां ठाहियो अलाह ॾाढी कूड़ाई वेठो आं त बि मानी बंदि नथी थिए आसां थी अचे होटल ते वेठो आं मस्जिद में न आहे न पानी बंदि कयईं न मानी बंदि कयईं रमज़ान जा रोज़ा न पियो रखे त बि फ्रूट बि खाराई पियो खीर बि खाराई पियो कावड़ाई वेठो आं त बि कुर्ब जे पर्ची पए त सुभान अल्लाह नथा चओ कावड़ाई में डान कावड़ाई में कावड़े नमाज न जा भला जो नमाज न पढ़ो अल्लाह उन ते राज़ी है अल्लाह भाई तो वक्त नहीं अल्लाह भाई ओए जे अल्लाह वो रोजी जो न बंद करे फिर मानू जाने अगलो मानू पुछते मैं ॾाढो परेशान आ छो से अल्लाह सही वाला के रोजी घणी ॾिनी आ तां दा चओ त नमाज़ी जी रोजी वधंदी बचो बाबा गाल हे वडेरनि जी रोजी हेॾी सारी वठ वॾा व्याज था कनि हेॾा कनि वॾो ॻाल्हि ॿुध घर में जो कुआ तंग कंदा अथई कुआ पोइ ज़ाल चवंदी अथई त वञो कमर में पिंजरो वठी वञा या कोड़की या दवा कोड़की वठी ईंदो आहे जॾहिं कुओ फासाईंदो आहे त हुनखे छा विझंदो आहे छा विझंदा टमाटो न बाबा कुए खे टमाटो न गोश्त गोश्त विझंदा हो न कुए के गोश्त दे ईंदो टमाटो ते कोन ईंदो कुआ सेणा गोश्त दे ईंदो आहे त माना इनखे तूं इहा गोश्त जी टुकड़ी मोहबत सां ॾींदो या नफ़रत सां खाराए सो गोश्त तो आई दुश्मन गोश्त घर के सोराख करे सजी घर जी भित तो ज़ालिम दबाव करे बीहू पवंदो किरी न पवे तंहिंजे करे गोश्त ॾेई उनखे पाणे तो पकड़े तो पोइ मारे सो ऐं भला जेको तोतो धारींदा हो तोतो मिठू मोटो उनखे वरी ज़ैतून टमाटो है न अरे अल्लाह वारा हिननि खे अल्लाह दाल खाराए तो प्यार सां पटाटा खाराए तो प्यार सां पर होॾा गोश्त ॾा खाइनि पर अल्लाह नफ़रत सां कावड़ ही बैठा तभी खाराई दो चे दो तुझे कावड़ में आके दो कुर्ब तुझो प्यार दरा चाहूं दो तुझे हिजाब में आगे दो हुस्न ये आसमान न बटायो चंद्र न बटायो ये जेको सर सब्ज लाइको ये पखी परिंदा जी त जानवर ये मानू सुन अखियूं त ॾिस चप त ॾिस नकु त ॾिस एतिरा वेठा हो ही रब जो हिजाब तुंहिंजो चेहरो रब ठाहियो तुंहिंजूं अखियूं अल्लाह ठाहियूं तुंहिंजो नकु रब ठाहियो ये हिजाब आ हिजाब जाने नज़र कर रूसण में अल्लाह पलीअ में अल्लाह पालक में अल्लाह गुलनि में अल्लाह खीर में अल्लाह माखी में अल्लाह पानी में अल्लाह पानी में अल्लाह जाने ॾिसो अल्लाह अल्लाह ये सब न पैदा कयो के तो तुझे हिजाब में आए दो हुस्न तुझो दीदार दलाए चाहो दो रब माके पाजो दीदार कराए दीदार बुझो अरे कानो चुप नहीं कर वे चुप कर ए रे सा ए बट टोटानो लगी पिया मुल्क में दे बुधो बुधो टिन माण्हुनि ते कलम न अथव टिन माण्हू ते हिकु चरे ते ॿियो ॿार ते टियों निंड में हिकिड़ो नाला वारी गारियूं ॾे तव्हां केस कंदुसि या वणंदुसि ॿियो नंढड़ो ॿार आहे जीअं उन्हनि जो जन खे छा कंदा ॿियो चरियो ते वेही ऐं तव्हांजे मुंहं ते मूंखे चए बोला नवी ते हणाईंदो तव्हां छा कंदा छा कंदा इनते कलम भी न तंहिंजे करे नंढड़ बि न कयो ॿार बि न थी वियो चरिया बि न ऐं हेॾे होॾे बि न ॾिसो करे हेॾे करे होॾे जेको अचे न इहे ॾिसण बि तव्हांखे तकलीफ़ ॾींदव मां इहो तव्हांखे सम्झाए छॾियां के बि सम्झाए तमामु जॾहिं हितो चुगजीअ ते चढ़ो न या वेगल ते चढ़ी लाड़काने वञो न त जेको किरायो ॾेव न हुनखे किराए वारे ॾे न ॾिसंदा कयो हर
जेको किराओ वठंदो आहे न किराओ ॾियो उनने किराओ ॾेई पोइ बसि ईअं त हर टके त हुनखे शक पवंदो पक नंढी अथई तॾहिं करे ॾिसे थो ॿीहर घुरनि जॾहिं वञो शहर में वञो त पुलिस वारे न ॾिसंदा कयो पुलिस वारे अला ॾिसंदो त हेॾे हेॾे जॾहिं केरु आहे नालो छा अथई केरु आहे किथां वञो एॾा मुछूं छो रखियूं अथई पुलिस वारे ॿुधो वरी जॾहिं ॿाराड़ी में वञो न त हे जेके कुता आहिनि हुननि न ॾिसंदा कयो हर ॾिसंदो खाईंदो चवंदो ॾिजे थो कंहिंजे करे हेॾे होॾे न ॾिसो ॻाल्हायो जेके निंड पिया हथ खणो त माने सां माशाअल्लाह वाइस कर 4 कलाक माने छॾींदो मां जो राजा चो सुभान अल्लाह खुदा जी सा जो कसम नबी सैया मथे पिया वञन सिदरतुल मुंतहा ते पहुतो जिब्रील चयो सुन असां जी हद पूरी असां जो सफर पूरो हाने तू जान तुझो रब जाने नबी से फरमाया यको गड मक्के में गड मदीने में गड तूर सीना ते गड बैतुल रहम ते गड हेले नजर कर बैतुल मुकद्दस में सतन आसमान ते अर्श ते सिदरत मुंतहा जो वणो हो एक पन हाथी जे कन जेडो जैसे असां जी हद पूरी सिलो लाल कानो खत्म थे या सुबह सिंध खत्म थे बोर्ड लगला त सिंध जी हद खत्म बलोचिस्तान शुरू हेडा हुआ पुलिस वेठी हाने ट्योनी में बलोचिस्तान वयो होयोसे बोर्ड लगल हाने उन चयो असां जो हद पूरी दर्जो बोर्ड लगल उते भी बोर्ड लगलो तो सुबहानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो हद पूरी थी वई सही तव्हां वञो तव्हां रफ आई लिफ्ट कराची विया हो न सऊदी त घणो रहंदा हो भला दुबई लिफ्ट ये जो बटन हणो ओ पंजवी मार वर जवान लाड़काने हुजे त मरी वञे जो लाड़काने बिजली वञे त साह ओध में मुझी वञे जागे तो बुधो ये लिफ्ट आई रफ मथे चढ़े जिब्रील भी रहो जिब्रील चए तो हल समूरा पर सड़ी वीदा तुझो दर्जो आ फारसी वारो जिब्रील जी तर्जुमानी कंदे हिय तो चए अगर यके सर मुए बरतर परम फिरोगे त जल्ला भी सोजत परम एटा एकड़ो वार सूरत में अल्लाह जे नूर स मुजा पर सड़ी वीद तव्हां जो दर्जो आ मथे वञो तू जाने तुझो अल्लाह जाने खुदा जाने खुदा का नबी जाने अलाए छा जो जिब्रील के भी खबर न पई जिब्रील के भी खबर न पई वञंदा मथे हलंदा ॿुधो जागो था साजन मथे सैयद अताउल्लाह शाह बुखारी चए थो जिब्रील तू मुंहिंजे नाने सां बेवफ़ाई कई तुंहिंजी जाइ ते मां हुजां न ईअं न चवां त नाना तूं वञ चवां था जाने तूं ताने मां ऐं तो ख़बर आहे जेको मदीने जे मीर सां गॾु हूंदो पाक न साड़ी दस सजन घर आया हुजूर फरमायो आशा जी मुझा का शादी करे सही मानी थी बचाया पान फरमायो मुखे दे त मां भी बचराया
घर वञो कम कराईंदा कयो औरतुनि सां हथ वंडाईंदा कयो हुजूर माण्हू चवंदा हा त मानी बचायो मां बकरी ॾुईंदो वठ हुजूर बकरी ॾुधी तव्हांखे क़यामत ते मुंहिंजा उम्मती बकरी चारनि कोई मेणो न ॾे त चरियो आहे ख़राब आहे बकरर पोइ बि ईअं चवंदो असां बकरियूं चाढ़ू नबीअ जी सुन्नत असांजे साईं पाण चारियूं असां को मर्द माण्हू मानी पचाए माण्हू मेहणा जन माइल वारा कम तो करे ना 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 हुजूर पान मानी पचाई हाने जे मर्द मानी तो पचाए त नबी जी सुन्नत तस बुधो ता घर कम कराइंदा न न बुहारी पूरो अरे रे तो बारानी में शादी कई तो बुहारी केरी बुहारी तो वो नी तो जेको लव मैरिज करे दो हां ओ साईं मोहम्मद ईसा गाल कंदो आ भाई सभी हमरा वयो लव मैरिज करे आयो वो घर में बुहारी बुधो बुहारी ओ साल भी जवे से साल के जे तो बुहारी ने जमा शादी बुहारी दे जे मानी पचा जे मानी के गनु पचाईंदी जे न चाने यार ही पढ़ाई रेड़ो तो बुधो तू गनो वायदो न कर मां तो हथ में बुहारिया हे मां के जे मां तू परे थी मां तो लिया अने हे पे बुहारी दे मां चई न वेड़न पिया होचे मारिया त वरी इया आई जाल चेने खबर छाते दा बेड़ो चेने बाकी तू भी न थी दे अमा थी बुहारी दे बराटनी मां दे के टे साजा तू ए माने वारो कयो एकड़ी तू ने बी नी माने सही खैरपुर में हमारा लो मैरिज करे आयो वो जाल भी जवे से चोरो परचाए जे मां चोरो चलिए जी परचाए माके न दिया जे माना बल जे बराबर जे आने ये कर हेठो खट जे हिकड़ो कम कर जे केलो जे हाउ हाउ जे यो कम सोलो खट जे न वे जे हाउ तो माई जो चोरा चुप कर कुत्तो आए दिखाई दे भागा वो छोरे चुप गई जे कुत्ता निकली हाने छोरे बस पराई वाणी तो दई पहचान न वणदा हाय तुम त कर जे करे जालिम जा हक बयान कया न सुबह जो हिकड़े बुरड़े के भी मानी न मिले पर जे वरी बुध जे मर्द जा हक बयान कया न त खुदा जो कसम हिकड़ी माई के भी जन्नत न मिले छो हुजूर फरमाए मेराज वारी रात मेराज ते वयुम दिठुम त माई टगी भैया वारन सा वार बदा जहन्नम में पान फरमायूं जिब्रील लबैक या रसूल अल्लाह ये केर जैसे तुझी उम्मतानी केड़े दो हजी दुआ ऋण ओ मुजा साईं इन जा वार कुछ वड ये लब को हणी करे वारन के घुमदी ताके मर्दन सन त वाह जा माई जबर इन जे करे इन दम तो गाड़ो कयो रब फरमायो ओके मां इज्जत वारो कयो बताओ गाड़ा करे मर्दन जे अग्या भई घुमे जे करे जहन्नम में टगी भैया बुधो इनन मां जा त न कढया वियो छाजे लाइ जे नहन जो रंग होन दियूं हुयूं न वुजू थे न तड़ लगे ओ मुजू अबड़ियूं मुजू न्याणियूं हुजूर फरमायो मेराज वाली रात वयो में चुब दमायूं जहन्नम में तमाम घणियूं या रसूल अल्लाह असा जो केड़ो दो हुजूर फरमाया ता के लानत विझण जी आदत तमाम घणी कुत्ते के कुकड़ के ऐ भी बार के लखुलानत किला जी आदत घणी चुगली जी आदत हुजूर फरमायो मेराज वाली रात वयो में जितुला मायूं ऐं मर्द कामे जाना तन पांजे मुंह के प्यार करण करन रतरेला करे पई वे अल्लाह अल्लाह हुजूर फरमाए जिब्रील लबैक या रसूल अल्लाह ई के सही तुझे उम्मत जा केड़े नोह जा दुहारी जैसे किला खोर किला कदग हुजूर फरमाए ग्रामानु निठवे हेलियो सबानु जहन्नम जी बाग भरे पई कुत्ते वांगुर पैसा कन मान फरमाई जिब्रील लबैक या रसूल अल्लाह ए केर जैसे तुझा उम्मती केड़े दो जा दुहारी ओ मुजा साईं ए चुगल खोर थई चुगल खोर हुजूर फरमायो ला यदखुलुल जन्नत नबाम चुगल खोर जन्नत में न वेंदो वड्डा वाक़या नबी सही ने वड्डा एकरा मानू उठा बुधो वड्डा
पेटा जेडू चाहियूं वो जाहिर दिया पेट एडा कोई शीशे वांगुरु अंदर पेट में जाहिर होते नाग विचू इदो सही भाई किरो से ता जाओ मत किरी दो जा दो हारिए चीजें व्याजी समझो था ना अरे तो बाजारी असा के चवंदा मानू साईं मौलवी साहब जे करे पढ़ियल गुनाह करन त 7 दफा साहब थी चवंदा न आई जे असा गुनाहगार कयो त एक दफो माता सब ने का बैठा था सब मौलवी माना इल्म जरूर थोड़ी ना दस्तार बंद हो एक से जो इल्म रखे जो मौलवी इंग्लिश माता का पुछांदो ने ओ मुजा भाइरो व्याज जो डो केतरो बुधायो खबर कोने हसकार न था बुधाए केतरो केतरो सकी मां सजना 70 दफा सकी मां सा जिना काबे के अंदर हाने खबर कोने सबनी के छोटा खाए इन्हनि खे 7 दफा साहब थी जेकी खबर भी जिना डो आहे जिना जेको कदो ने 7 दफा पत्र लगना मौलवी हुजे या गैर मौलवी खबर सबनी के नमाज कज़ा करो सवाब गुनाह भली कज़ा क्यों ताजी मर्जी है कूड़ा नो डो आ सवाब डो आ न खबर तो के मौलवी दायो सबान मरो सह जो इल्म तो हुजूर फरमायो मां मेराज वारी रात वयम त निसा देखली माईया जहन्नम में बिल्ली वारी रड़ियो पई करे अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो जिब्रील लब्बैक या रसूल अल्लाह छा गाल सही तुजी उम्मत यानी केड़े डो हजी डोर सही न बिल्ली के बदी छड्यो हो नमानी न पाड़ी बिल्ली बेचारी उजी भूखी म्याऊ म्याऊ करे मरी वई ये जरे माई मरी वई रब चयो से तुजी नमाज जी परवाह न थई तुजी मखलूक ते रहम न कयो थई हलो साहब कहो ताजे करे नबी से फरमायो ज़मीन वारन ते रहम कयो इरहमू मा फिल अर्द यरहमुकुम मा फिस समा ज़मीन वारन ते रहम कयो अर्श वारो अल्लाह तवा ते रहम करे रहम ओ मायू नबी सही वडाई बैयत अल्लाह फरमाए मुजाहिद पर वायदो वठे केड़ो फरमाए या अय्युहन नबी इज़ा जाकल मुमिनात युबायिनक अला अल्लाह युशरिकन बिल्लाहि शैया वला यसरिकन वला यज़नीन वला यक़तुलन औलादहुन वला यतीन बिबुहतानि यफ्तरीनहु बैन अयदीहिन व अर्जुलिहिन वला यअसीनक फी मअरूफ फबायिहुन वस्तगफिर लहुन अल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम ओ मुजा मोहम्मद नबी आयु थई बैयत कर वायदो वठे शिरक न कंदियूं शिरक कंदियूं न थियूं कर अदी पिनी पिनी पीरन का वरतो चवंदियो न पिनी पिनी पुट केर दी दो वो भी जे मैं साल में मन मा तो के अल्लाह दी भाई साल में खबरन वारा आई थी नवा नवे कोठे जी चाबी थी के हिन के भी अल्लाह दी भाया तो साल में मन के भी अल्लाह बच्चों से ईमान केडो ईमान वियो ओनो वरी पर्दो वियो कासियातुन आरियातुन माइलातुन मुबीलातुन हुजूर फरमाए सदको वजा एड़ो ज़मानो ई मुजी उम्मत मायू लटा एड़ा पाईंदियूं सफा सजड़ा जो सजो जिस्म ज़ाहिर थी
सोड़ा पर्दो हलियो आए पर्दो गला नज़र ए पर्दो अगे चादरू चादरुन का कारा बुरका हाने शाल वरी शाबाश आओ ना मां ये इंडिया वाली आयो ना फेसबुक पे हां उते पर्दे के खत्म क्यों पर वो हमने काब पाए काले जमे आया छोरा कोई रड़ी दा कर पर ये चवे थी नारे तकबीर अल्लाहु अकबर दारुल जो बंजे मोतो साहब उन्हें माई जे इन ईमानी खैरत दे 5 लाख रुपया इनाम ॾिनो आयो ना ओ मुजो अपनी मुजो न्यानी पर्दो कुल लिल मोमिनात यगुदुन मिन अबसारिहिन ओ मोमिनियो रब तो फरमाए पाजे की इबादत कयो नबी सही बेटन हुजूर जो सहाबी आयो किनगा दड़ो हुजूर के चे तो या रसूल अल्लाह कुरान जा सबक दे हुजूर जे घर में मदीने जे बीन जो बरानी हुए जो अम्मा आशा सिद्दीक अम्मा हफ्सा हुजूर फरमायो अंदर कमरे में वञो वो जो नंढड़ो सहाबी नाबीनो दो अचे कुरान जा सबक वठण अम्मी आशा थी या रसूल अल्लाह वो अहम वो तंदड़ो नाबीन हुजूर फरमाया हु त नाबीन पर तहां ता क्यों ना आयो तहां त दिसो जो ताजी मानो जे मर्द के पर्दो करनो आ त औरत के भी पर्दो करनो आ कुल्लिल मोमिनात कुरान पर्दो भी बोलो गैर जनाजा निकली ना हेलियो मोबाइल आयो ना घर में औरत जो मथो उघाड़ो माई मुझे नबी अज मुर्शद जी इज्जत भी काने कौन तक हजरत अली साईं अम्मा फातिमा जो थोरो इख्तिलाफ थियो सत चक्र वयस अम्मा फातिमा अली राजी थी ओ मुझो अमड़ियो मुझो न्याणियो मुझो भेनर अल्लाह ता जो पर्दो सलामत रखे हुजूर फरमाए रब का सवा बे कह जो सजदो चाहे सुजिया औरत के मां आर्डर क्या त मुर्स जो सजदो कर एनी इज्जत आई हदीस पाक में त मुर्स के यो आर्डर करू न घुलजे पर जे मुर्स जाल के चे त अच्छे जबल का पत्थर खणी कारे जबल ते पहुंचा नबी से फरमायो तो वो औरत मुर्स जो हुक्म बने जो पत्थर खणी कारे जबल ते मानी तनूर में विजे मुर्स सनु कयो त ये न चयो त मानी सुके पचे त पहुंचा न आर्डर तो करे जी छो त अर्रिजालो कव्वामून अला निसा मर्द हुक्मरान सत चक्र वैसे अली जो फातिमा तो मैं राजी आया अम्मा फातिमा सजदे में वही शान जले नबी से ने आई नबी से उठी मरहबा सही नहीं दी ये गला भली आई ओ मुझे अमर भली आई अम्मा सजलो थी तुझी न्याणी अचे ना घर में उठी भी न्याणी जो इस्तकबाल कंदो कर घर ते पांजी न्याणी जी इज्जत न कई घर ते विहारे चलियो अच्छा बता दिया बता इने के मिल के त हिस्सो जणो पे बेन वरी हया में खोरा नहीं है क्यों नाराज न थी जो मेरे बेन वरी ये कयो कि गाल बुध न्याणी मुफ्त में तो जाए पर 4 लाख दाज जा दी जाए ना वो भी तुझे घर में ना पांजी मिल के मां रुपए न से पिन्नी तो न्याणी करे बुड्ढी मर 4 लाख दे भाई तो खिंदा तोड़े तुझी मिलकर में सो कोने एक हिस्सो तो दस पुट जा बंद नेणी हेका ने देख संगा बिठा हुदा ये कुटी ने बड़ा के उठो पत्थर दे कोडवा नेण जा हक खाइया पैसे जे करे नेणी विहारे छड़ियो अच्छा बता दिया और 4 शादी दो करे नेणी वेठवन वाइस कर हो क्यों खातर लगा बयान रियाजी निस कूल निस चुगली निस ठगी निस दगा निस नजर कर त न्याणी वेठवन नजर कर त सारा जा हक खाइयो नजर कर त मायू पुरुष जा हक खाई काथिया लता सनना वो घारियो ईसाए जिल्ला नबी से फरमायो मैं मेरा जबारा मायू जहन्नम में घरियो खुदो खुदा जी जा जो कसमाओ मुसलमानों कलमे वारो नबी से फरमा अमा तो बोला क्या क्यों गाली वने जे बाबा अली रात थोड़ी गाल दे नाराज थी बियो
सत चक्र वही मां से सते चक्र दे राजी थियो ओ मुझा बाबा साईं मां चुप त अली दराजी थियो आ मुसल्लो करी करे मां चुप त अली जो अल्लाह दराजी कयो सजी रात रब के परचा परवा मां चंगो कई जे कने ये मरी वनी है ना त क्या मां जे डाले मां मोहम्मद मुंह न लाया पर वन जेका माई मरी वई मुर्स नाराज जहन्नम जेका माई मरी वई मुर्स राजी दसे अल्लाह जा हक भी अदा कई मुर्स जा हक अदा कई शिरक भी न कई वला यसरिक न चोरी भी न वला यजनी न जिना भी न वला यक़तुल औलादहुन औरत सुरमो पाए ना औरत कजल पाए सुर्खी हणी लटा भला पाए पर दिल में ख्याल हो जेस मुझो मुर्स थका वाला चे मुके दिसे तो मुर्स या थक करन रब राजी थी बाकी जेका औरत घरा निकली यो छा सेठ हणी ये घिटिए सा वई ना बाहर गैर मानो की खुशबू आई ना नबी से परवीना औरत लानत कुरान दी डाजा बड़े खिती वाला बेबुदन लानत कुरान थल लानत करे नबी से फरमायो हे कुरान कना पढ़ना न कहते रहमत वसंदिया कहते लानत कूड़ तो गलाए फनजल लानतुल्लाह अलल काज़िबीन पाना पड़ी लानत पाना दे फनजल लानतुल्लाह अलल ज़ालिमीन ज़ालिमा लानत दस माई थी पड़े आवाज खिची में अरे जने कुरान जो आवाज बाहर वने रहमत ना तो सेरन दे रहमत पर दलैया मेको साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाए एक जाते में वाइज करवाए से हमरा शादी में वाइज करायो मां इन जो बेटम तो नो सेरा प्यार मां जमा थी छा चकरा चे सही तो ने कनु नहीं तू इन पाजो कम वाइज कहे में और पर्दे ते गालाए में फोन हमरा के खैरत आई वो वयो वडो वठी आयो बुरको वो साल के जे बुरको पाए में के साहब वाइज करे वियो पोजे जयमाना पाई दी मां जो पा मारी दो मां वायो जो शहर मोटी जो आयो इसे दान ते बाहे पई बरे मां चोमा ते चटनी छा पाए नहीं दे चे पने मेखे वालो बुरको आ नहीं के वो जी सारे है बेका साहब अजो कब्र जन्नत जो बाग हो है शहीद डॉक्टर खालिद महमूद तौहीद फैलाए हां जी मुल्क में मुशरिकन हां हनी सजा ओ दोस्तों घर में पर्दे जो आर्डर क्यों मुझो अपनी नाराज न थी जो हुआ माया पी बीमार न्यापो आयो तो जो पी बीमार आजे मुझो मुर्स जहाद दे वयो मोकल नाए मुर्स जे मोकल का सवा नहीं दमे वरी न्यापो आयो ओ माई तो जो पी फौत थी अबे जो मोहतनिस सीमा नहीं दमे मुझो मुर्स कोने इजाजत केर दे आ बाकी शरीयत जो मालिक मोहम्मद वेठो तो वजी पुछोस मोकल दे तमाम हुजूर सा गाल के माई जो पी न वही मुर्स जे जात का सवा हाने मरी वियो ओ भी निसन न थी वने हुजूर फरमान जे बाबे के खणी अचो इन माई जो मुर्स कोने मुर्स जे जात का सवा काले पैर बाहर बानो न थसे पी जो लाश खणी आया घर जे अंदर ट्रबाए बाहर दी बीदा पी जो मोनसी अखिर मा नीर वाए जवे थी अर्श वाला अल्लाह ओ मुजा मौला पापा ने मुर्स जी लज रखी तबाय मुर्स जी जात का सवा पी का पुछण भी न वे लाश जो सर भी न वही मांस अज मुझे बाबे जो लाश इते मुझे घर में आयो ओ मुझे बोलो पापा ने मुर्स जी लज रखिया रब तू मुझे बाबे जी लज रखी जन्नत ली जाए से ओ ये हेलो फिराना का दिया मां तेरे भी मैं सादात कोने वजाई थी मां जन्ने चंद्री मां मोटा चिन्ह मोट वजाई थी तुझी मर्जी अली भाई लाल काले भाई केरो वाइस क्या अली जी रानी के लिए किदी परचाई असा वारी वसा के परचाई दी कसम ला लाज फिलहाल ये मां बस आनी रही चुप कर बुआ अबे जी बा कब्र के लगे जो तो जने ने भागला शादी करे वो हे थी परचा लिया तू मर्स नाराजा ओ मुझो अमड़ियो वला यसरिकना चोरी न कजो वला यसनी न जिना न कर
वला यक़्तुलना औलादहुन पंहिंजे औलाद खे क़त्ल न कजो क़त्ल लॻ छो आईया चई वक़फ़ो कराइण कतार में बिठो वक़फ़े जे ॾियण वारो केड़ा मोर मौलाना साहब के वाइस कयो हिकड़े हमरा गोरियूं गाजू छी पुट बार न थे घणा ध्यान वरी अल्लाह ॾिनो गोरी नसरी न कयो छोरो जो निकतो 9 महीना का पो खाधई 2 महीना अग में जे बार न थे छोरो जो निकतो 9 महीना उहे 2 महीना के गोरियूं खाधल 10 महीने निकरी आयो पर छोरो जो मुठ जो खोले तो उहे गोरियूं खयूं आहिनि केर तो दे सिता जा औलाद वारो केर वला यक़्तुलना औलादहुन वला यातीन बिबुहतान यफ्तरीनहु ओ माई चाहे न बरा कोनेसी चुप कर वे सही सा वेठवा सही मुझे बोसना माके हया भी अचे तो हां सही करा के सही के बियारे अकुला सियाना थियो हेरे चाहे के सुर को हणो पर कन बुडे हो जियो जागो था बुहतान भी न हण दियो कहते इल्जाम भी न हण दियो मायूं इल्जाम हण में देरी न करी जागो ओ मुझा मोहम्मद करीम सदको वञास चवे न हाने जने वाला यासीन कफी मारूफ हर भले कम में तो मोहम्मद जी ताबेदारी कर फबा ये होना हाने भई तो वड वस्तगफिरुल्लाह इन दिल रब का इस्तिगफार कर अल्लाह गफूर रहीम बख्शिश नबी से जो मेरा जवडवा बस तो क्या हजरत साईं ने चियान अल्लाह साईं भाऊ अब्दुल वहाब साहब जे वाले साहब के जन्नत में जाई होता फरमाए बस हल बुधो हाने चाहे हां चिट्ठी बुधाए बस कुरान बस करे वांदो आशा मुंह कर अबा इन लिखियो अस्सलाम वालेकुम मौलाना साहब लफ्ज नबी जी माना सिर्फ खबर ॾींदड़ा या गैब जी खबर ॾींदड़ा जवाब ॾींदा हिक ही चिट्ठी नबी जी माना नब्बे इबादी मोहम्मद माण्हू खे ॿुधा खबर ॾे थो जेका अल्लाह उनके बुधाए तो वही जे जरिए कुरान खबर आने तो मोहम्मद बुधाए तो नबी नब्बे बादी नबी लफ्ज जी माना है खबर दीदन गैब तो कोने हां अस्सलाम वालेकुम मौलाना हयात नबी जे बारे में तवा जो अकीदो छाए नबी जेरो उलमा जो बजो अकीदो था असाजो नबी हयात नबी पांजी कब्र में जिंदा अस्सलातु वस्सलाम अलैहि या रसूला पढ़तो थे बुधे भी तो आशिकन के जवाब भी मिले ए त सब गालियों असा जा अकीदा लिखियो पांजो अकीदो बुधाए न मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदर ये तकरीर कया त देवबंदी चवंदा त नबी साईं हर जाते हाज़िर नाज़िर हो जे हां त पो नमाज नबी हर जाते हाज़िर तो मौला नमाज छो पढ़ाए ये चवंदा हूं असा पो हेले पो मेराज ते चोवियो हिजरत छाजी वाकई हर जाते हाज़िर नाज़िर हो जिया त मेराज ते चोवियो हिजरत ठीक है वो मौलाना फरमायो हा त असा जो अकीदो समझो तो सही न वहाबी हो केड़ो वा क्लिप भी आए क्लिप ही आए असा जो अकीदो इयो आ त नबी सही पाजे कब्र में आ पाजे रोजे में आ नबी सही जो रूह जाते काते हाज़िर नाज़िर आ माता का पुछा तो असा अब्दुल जब्बार जे जिस्म में रूह आए त जेरो आ न और जने की गाले न रूह निकले बाहर त मरी हो न नबी साईं जब दुनिया में पुरको मटे वा रूह निकरियो हो न मथे वियो हो न पो वरी मोटी कब्र में आयो न हाने जने कब्र में आयो त हाने अल्लाह चयो जिब्रील इस्राइल इन रूह जे रहण जी जाइ हेडे काने का इन जे रूह जे रहण जी जाइ मोहम्मद करीम जो जिस्म मुबारक हाने मौलाना मुफ्ती साहब चे तो असा जो अकीदो आ नबी से जो रूह सजी दुनिया में घुमंदो तो वते पो जे नबी से जो रूह तो निकरी घुमंदो तो वते त पोइते त मुर्दो थियो न पोइते छा गालाए न था पोइते पोया तो नबी ता जो अकीदो का थिया प्रेवने जो ता दा चो नबी से जो रूह सजी मुर्ता जो मुफ्ती जो वाइजा
तहां चो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रूह जाते काते सजी दुनिया में हाज़िर नाज़िर आ मोहम्मद तो वदे बाकी नबी से पंहिंजे रोज़े में जिस्म मुबारक अब जिस्म मां रूह निकरंदो त पोइ ते जिस्म रहंदो ॻाल्हाए न मुर्दो न सही है मुर्दो न वो मुर्दो न वो हयात नबी न थियो न साईं जो तो रूह हुते घुमंदो तो वदे पाकिस्तान में इंडिया में जाते काते दुनिया में मदीने में त कोने रूह त निकरी आयो न कायनात जे ज़रे ज़रे में मोहम्मद जो बाबा असां जो अकीदो आहे त नबी से पंहिंजे रोज़े में ज़िंदा हयात में ॿियो लिखो थे मौलवी साहब मौलाना साहब अर्ज़ त असां बरेलवी जो अकीदो आहे त अल्लाह साईं हुज़ूर साईं खे अताई इल्म ग़ैब अता कयो आहे छा तव्हां जो बि हे त असांजो सुवाल जो जवाब हे त असांजे सुवाल जो जवाब आहे त नबी साईं खे अल्लाह ताला अता कयो आहे न ये कुरान आता है ना ये चाहे आता है ना अबा इल्म ग़ैब जा घणा क़िस्म पुछो हे जे दो असां जो अकीदो आहे अल्लाह ताला हुज़ूर साईं खे अताई इल्म ग़ैब हे पाण जो आलिमुल ग़ैब हे भी नथो लिखे आलिमुल ग़ैब हे भी नथो लिखे जो हे कीअं लिखंदो आलिमुल ग़ैब केरु आहे इल्म ग़ैब जा टे क़िस्म इत्लाउल ग़ैब इल्हामुल ग़ैब इज़हारुल ग़ैब इम्बाउल ग़ैब वहयुल ग़ैब इत्लाउल ग़ैब करे नबी साईं खे वही खणी अचे ये भी ग़ैब जी ख़बर ॿुधाए वरी करे नबी साईं जे दिल ते इल्हाम थी वञे करे दुनिया जे अंदर वलीअ खे कशफ थिए थो त नबी मोहम्मद खे इल्हाम शुरू थींदो इत्लाउ अची वियो इत्लाउ ॾेई सघे थो अल्लाह ग़ैब इल्म ग़ैब जा टे क़िस्म आहिनि बाक़ी असां देवबंदी चवंदा आहियूं आलिमुल ग़ैब कोई जाने ही न बगैर जाने के खबर पए या अल्लाह का सवा बेके के खबर ना है बाकी मोहम्मद करीम के अल्लाह बुधायो ये क़यामत ये थींदी ये निशानी वन यही गाला मोहम्मद करीम के रब बुधाए पयो जने मोहम्मद के बुधाए पयो या ग़ैब जी जान जिब्रील खणी आयो न पाण त जेकर जाने ना त वो 70 साहब की गुठा पाण जाने ना वलो कुतो आलिमुल ग़ैब लस्तक्सरतु मिनल खैर वमा मस्सनी जे मां मोहम्मद ग़ैब जाना हां त वो हां वलो कुन लस्तक्सर तो घणियूं भलायूं हासिल कया हां पर मोहम्मद करीम के तकलीफ आयूं व मिन अहलिल मदीनत बरदू अल निफाक मुजा मोहम्मद तुझे शहर मदीने में मुनाफिक रहंदा ला तालबहुम तू नथो जाने नहनु नालम अल्लाह जाना कुरान कुल्ला कुल लकुम दी खजाइनुल्लाह नबी को बाण दो ऐलान कराए मोहम्मद सदको वजह से चओ न ला आलिमुल ग़ैब वला अकुल लकुम बी मलक न तो चवा त मोट ग़ैब जू चाबियों न खजाना न को मां मलाइको आया कुरान हिक न कई आयतूं ॾेखारी मौलाना नबी करीम जे वसीले सां दुआ करण जायज़ असां उड़ाए वसीलो बटन क़िस्म जो एक अल्लाह त सरीहन हदीस आ नबी सही फरमायो त पंहिंजे अमल जो सदको इल्म अमल जे वसीले जीअं हो जेको बनी इस्राईल जी रिवायत त टे जना खार में विया उते वञी छिप आयनि पोइ हिकिड़े चयो अल्लाह जेकॾहिं मुंहिंजो को अमल क़बूल थई त पोइ तार रब साईं खे पंहिंजा इल्म ॿुधाइनि पिया अमल हुन जे ज़रिए टरी वई इहो त इन लाइ हदीस आहे बाक़ी जे ॿी उलमा देवबंदी फतवा आहे त माण्हू जेकॾहिं घुरे अल्लाह तुंहिंजो ईमान मुहम्मद ते आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल पढ़ियो आ उन मुहम्मद करीम जे उन ईमान जे वसीले ईमान कहते आ मोहम्मद रसूल दिया ना ईमान कलमो पढ़ियो तो वो यो वसीलो जायज़ उलमा देवबंदी फतवा कुरान मजीद में आए त नबी ग़ैब जे गारन के मुताबिक बखीलो ना है ग़ैब जो गालियूं जेके नबी से जिब्रील खणी ईंदो त पोइ बखीली गानो कंदो वमा हुअल ग़ैब बिज़नीन अल्लाह तो फरमाए त मुंहिंजो मोहम्मद जेके ग़ैब जो गालियूं असां ॿुधायूं था उहे सभु तव्हांखे ॿुधाए थो बखीली नथो करे चवनि पिया त कुझु ॿुधाए थो कुझु न अल्लाह तो फरमाए ईअं न अथव मुंहिंजो मोहम्मद जेका मां ॻाल्हि ॿुधाए सो सभु तव्हांखे ॿुधाए थो आलिमुल ग़ैब बि शइ
आलिमुल गैब मौलवी साहब हे चिठियूं जेके तो लिखियूं आहिनि पहिरीं ॻाल्हि ई आहे मां फितरो करण नथो चाहियां जेको फितरो थींदो अल्लाह ख़ैर करे पर ॿुधो जेकॾहिं तव्हां चिठी जे ज़रिए पहिरीं ॻाल्हि अचो हिन क़ुरान खे विच ते रखूं हेॾो मौलवी साहब वे हेॾो मां वेहां छो त किताब न तुंहिंजा न मुंहिंजा तुंहिंजल बि अलाए कंहिं लिखिया मुंहिंजल बि अलाए कंहिं लिखिया मिड़ई हाणे दौर त अहिड़ो आहे न मां पंहिंजा आलिम जा किताब वटि मौजूद आहिनि पर असांजो किताबनि ते ईमान न आहे असांजो ईमान छा ते आहे ॻाल्हायो हाणे हिन क़ुरान मां तूं पंहिंजो अक़ीदो साबित कर जेको तूं अक़ीदो रखे थो आलिमुल गैब नबी सही आहे हाज़ुर नाज़ुर जो मसलो मुख्तार कुल जीअं वणेस तीअं करे ये मसला सब जेके तू अकीदा रखे तो हिन कुरान मां साबित कर या जेके मां अकीदा रखना तो हिन कुरान मां साबित कया जे तू साबित कया तो साबित कया त तू हक दे जे तुजो हिकड़ो अकीदो भी कुरान में ना है ए मां साबित कया त वो हक थई न त कुरान जी गाल मञ न छो त कुरान सच्चो कुरान ईमान कुरान ते आन विच ते यारे तू भी पांजो अकीदो बयान कर मां भी कया तो वड्डा मौलवी मां भी न तो आया तू भी नंढो आ मां भी नंढो आ न सभिन जो बदल में सभिन में नंढो मौलवी माया अदना माया घट माया माखे कोई लो कोने मां तालिब ले लो मां 22 साल वाज को तंतार भी वे अच वेहो इन कुरान के खोल या पांजो अकीदो साबित कर सीए के भी चैलेंज आ ब्रेवली के भी मुझे चैलेंज आ अचो पांजो अकीदो इन कुरान में साबित कयो जेकरे देखारियो तमा शियो भी थींदो ब्रेवली देखारियो तमा ब्रेवली भी थींदो जे मां उलमा हक उलमा जो जो कीदो कुरान में देखारे वो हक थई ने कुरान दी गाल मञना कुरान सच्चो है ना कुरान के काले मञो उस्ताद ठीक आ न त मुझे मदरसे में 150 तालिबान ॿियो त खयूं वञा उहे कुरान छो न शहीद करे छॾिया हाणे ज़रूरत बि आहे हां जट जा जवाब पेशवा में चुप करे तो खबर ना है पेशवा में लिखिया जट जा जवाब हेर जट पेशवा में हितो जे लिखिया चिठियूं अब्दुल जब्बार के वञी ॾियो ॿिए कंहिं मौलवी खे न ॾिजो अच्छे न अच्छे मूसा ने कुरान ते अकीदो पर साबित या मां पांजो अकीदो साबित कया जेको मां रखी वेठो आ वो हक थई कुरान मञ न सब वेठा हो जो साईं मोहम्मद ईसा साहब अल्लाह साईं जी उम्र में सेफ्ट में मां हसरत को आया जो साईं जी बंदे में इंतजार कराए तब को भी ना होते साईं कदो 15 मिनट हां शान हुसैन मौला करबला हुसैन शान वडो हुसैन शान वडो जन्नत जे जवान जो सरदार चो सुभान अल्लाह ना सबने के मञूं था अली भी साईं असा जो अली जा बचड़ा भी असा जा साईं अली अली आशिर जलिया हक जो वलिया हैदरा शेर बबरा वादे खैबरा असदुल्लाह करमल्लाह वजह छोन माउन ने से प्यार कया जेके मदीने जे भीर सने पांजी न्याणी ने खुदा जी सा जो कसव अली जे घर में बचड़ा जव मोहम्मद मुस्तफा पाण आया एक कन में अजान में तकबीर रात में लिब मुबारक नाला भी मोहम्मद पाण रखया चप्पल चुबनी दा अदा असा अली के मनी दाऊ असा हसन हुसैन के मनी दाऊ बाकी हाने ये मोहब्बत जे मां अली अली हां अली अली ये खबर है क्या भाग जे कोने नशे में सुर्रा अरे अली पाक अली पाक फातिमा पाक हसन पाक हुसैन पाक ए मौली अब्दुल जब्बार साहब मानू मिलन सिगरेट उछले गुरली करे पो मिलन कुछ भी ना किरोड़ अब्दुल जब्बार जड़ा गडो कन मां मौला अली सही जे ओ गुलाम जे चुतिए जे मथा घोर करे छड़या अली दबी शया अली जा बचड़ा दबी शेर छोन उन हुसैन सा प्यार कया हुजूर फरमाया सकीदा शबाब अल जन्नत सय्यदा शबाब अहल जन्नत अल हसन वल हुसैन जन्नत जे जवान जा सरदार मुजा बचड़ा हसन हुसैन तव नमाज़ी कुरान वाला
हिते भंग में लगो पियो उते अली अरे अली पाका पाका जे नाला पाक थी करे गरमान मुश्किल पर सां हाथ धोई मुझे अली जो नालो वरत खट्टा अली अया मथे आ दरवेश बात धोए कोन सुबह दा तरोई ने दोनो दे नारा हैदरी दा सलायो जे हैदरी सलायो था त मुझो मौला अली मस्जिद में हुसैनी दा सलायो के मौला हुसैन जे बच्चन पाजो खून मौला हुसैन पाजो खून ॾिनो अने हे कुरान रत जा दरिया पार कंदे कंदे दफर में थी पहुतो असा सईद जा नौकर गुलाम सईद असांजा साईं तहां मिले नालो सईद मेरो मेरो भी पंज सेरो सईद मेरो थींदो मेरो अब्दुल जब्बार शेख आजाद जो तभी ट्रेमण याने ना याने घंटा या उन्हें शासी किलो थियो अया आदा मारफानी साहब के तो रहियो भी माशाअल्लाह कजो इस्तार भी खणी आयो पर इन जे तारीख ते शादी हे रखियो दई न हे जल सोने उन तारीख ते मुजी शादी पुत्र जी कमल आई चो सुभान अल्लाह पर ई दो मैं तो चो सुभान अल्लाह हिन जे गोठ में मां पारियो पारियो वायस के हिन जे गोठ पारियो वायस के एकले गला समझनी होयो भी वन पर नंबर बरेली से अब्दुल जब्बार जो वायस बुदो तुम पिलाटो तो जाओ बस बिछायो 7 साल त्यार 7 साल बाकी करे न कटियो तई 14 गोठ में हाने अल्हम्दुलिल्लाह मारफान जी गोठ त वञ अगे मोटरसाइकिल खसीना हाने कुरान जा हाफिज पिया वाले वादा अरबाब अल्लाह से तो के जिंदगी बख्शे शुगर जो मरीज भी आ बीमार भी आ बेचारो पर साहब चुपची हलाए करे बस जो भी कम करे हाई लेवल जो उस्ताद रखला ओ मारफानी हाने दे टोलो करे कुरान बुधण आया जेको पुछो केरा जे मारफानी चुपचू भरी आया उन गोठ में वडा साले ना जलसा दा जन ए मुवहिद थी विया अल्हम्दुलिल्लाह रब उन के दीन जी समझ दी परी मार्च ते जलसो तो परी इस्तारो खयो आयो तो परी मार्च ते जलसो तो इंशाल्लाह ईदास हां असा सही दे नो कर गुलाम हां मारवानियो ये ना तो अल्लाह तोरी बागोली भी ले ये एकले जाने जलसे दे जासे कोई बरो चजो गोठो नाराज न थियो वो चो माना बा हाने माकी अक्ति छडी अचो वाइस के तो कैसे वाह जो कुरान बुधायो तई हाने अक्ति केड़ो छडी अचो जेके फुरकन सब हिते बैठा तू वंडलियो नार माऊ तो बना नाराज न थियो कता कलामी साईं माउदी साहब बैठो मा साईं को माफी दोडा बैठा हो जो हे ना तो खाना हे भी बेर शरीफ जो बोलू तो चलो छोटा जो कराओ दियो छोटा मोटा जो यकी किसे के ताला ही बैठा